बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों। कल असां नओं किसो नीरो पखी जे नाले सां तव्हांजे अॻियां पेश कयो, जंहिंजी कल पहिरीं किस्त यानी पहिरियों हिसो तव्हांखे असां ॿुधायोसीं। अॼु उन सिलसिले में ॿियो हिसो यानी ॿी किस्त जेका आहे सा तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। मुख़्तसर ॿुधाए वञा त बादशाह हुयो, उन बादशाह जी घरवारी गुज़ारे वई। बादशाह जो पंहिंजे घरवारी सां ॾाढो प्यार हो, ॾाढो मोहबत हुअसि। उहो बादशाह हुन जे ॾुख में बादशाही जा कमकार रयत वारा हर शइ छॾे वञी ईअं सम्झ त हिकिड़ो कमिरो वसायो। ॾींहं राति राणीअ जे यादगीरे में उहो अमीरनि वज़ीरनि नेठि हुनखे सम्झायो त साईं हाणे मुंहिंजे जे पोयां त कोन मरबो, दुनिया हे दुनिया सां मुंहुं ॾिबो। उन्हनि जे चवण सां उहो आयो बादशाह दरबार में, पर बादशाह खे उहा ख़ुशी कान आई। बादशाह खे हुन राणीअ मां हिकिड़ी धीअ हुई, गुलां जो नालो, गुलां शहज़ादी नालो हुयुसि। बादशाह दरबार में बचे पियो, कमकार बि दुनिया जा करे पियो, पर बादशाह खे वञण ख़ुशी कान आई। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह वटि महल में हिकिड़ी औरत आई। उन अची ऐं बादशाह खे चयो त बादशाह, तूं जेको ग़म करीं थो, ॾुख करीं थो, सो बराबरि सही थो करीं। तुंहिंजी ज़ाल इन जे लाइक़ु हुई जो बराबरि उन जो तूं सोग करीं। पर इहो आहे त मुंहिंजो बि मुड़ुसु मरी वियो आहे, मुंहिंजो मुड़ुसु बि ॾाढो भलो हो, मां पाण उन जे सोग में आहियां। पोइ ईअं ॻाल्हियुनि कंदे हुन पंहिंजे मुंहं तां बुरको जो लाथो। बादशाह जो ॾिठो त बादशाह वरी हाणे हुनखे हथ ते ॾियणु लॻो त एॾो सोग न कर, भला जे भलो हुयो तॾहिं बि एॾो सोग न कर, दुनिया सां मुंहुं ॾियणो आहे। पर हूअ बि उथंदे वेहंदे रुॻो पंहिंजे मुड़ुस जी पई ॻाल्हियूं यादि कंदी, थधा साह पई भरे मुड़ुस जूं ॻाल्हियूं पई यादि करे। उहा बि उते बादशाह वटि महल में रहे पई। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह नेठि हुनखे चयो त भला तूं हाणे तूं बि ॾुखोयल आहीं, मां बि ॾुखोयल हां, छो न असां पाण में शादी कयूं, त भला पोइ हिक ॿिए खे हथ त ॾींदासीं त असांखां इहो ग़म वेंदो विसरी। उहा आई का प्लान करे आई। शादी थी, शादीअ खां पोइ बादशाह खे चई मूंखे हिन पंहिंजे मुड़ुस मां हिकिड़ी धीअ आहे, उहा धीअ हाणे मां काथे रहियां, उहा मुंहिंजी हिते रहंदी। बादशाह पंहिंजी नेकी नती ॾेखारियोसि, चई सही आहे, जे तुंहिंजी धीअ आहे त उहा मुंहिंजी बि धीअ आहे, तूं भले वठी अचु, हिते रहे। उहा बि शहज़ादी गुलाम जी हम उमिरि हुई, पर तबियतूं ॿिन्ही जूं हिक ॿिए जे उबतड़ हुई। शहज़ादी गुलाम सादगी पसंदि हुई, तोड़े बादशाह जी धीअ हुई त बि ठठ ठांगर, वॾाई तकबर, तरड़ाइप उन में कान हुई। ऐं हुन में जेको आहे महबूबा जेका हुई उन में इहे सभु खूबियूं हुयूं। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह घरवारी खे चयो त भला हाणे ॿई असांजूं नियाणियूं बि जवान थियूं आहिनि, हाणे भला हिननि जी शादी करायूं, ॿार लाहिणो आहे। हिन चयोसि हा सही आहे, पर पहिरियों मुंहिंजी धीअ जी शादी कराए। बादशाह चयो सही आहे, इहा बि मुंहिंजी धीअ आहे। उहो पाड़े जो हिकिड़ो बादशाह हो, उहो हिन वटि घुमण आयो दावत ते। हिननि इहो ई सोचियो त नौजवान आहे, शादी बि थियल कान्हेसि, बादशाह बि आहे, छो न हिन सां असां पंहिंजी धीअ जी शादी करायूं। पोइ हिन अटकल कई त शहज़ादी गुलाम हुन जे साम्हूं न अचे, छो जो हिनखे पाण खे बि खुखे पियो त सूंहं सोभिया में शहज़ादी गुलाम हिन जे धीउ खां वधीक हुई। पोइ हू जो आयो, जेॾी महिल महिमान बादशाह जो आयो त हिन पंहिंजी धीउ खे हुन जे साम्हूं पेश कयो, पर हुनखे इहा न आड़ी। पोइ हुन ॻाल्हियुनि कंदे पुछा कई त बादशाह तुंहिंजी ॿी बि धीअ हुई, उहा कान थी ॾिसिजे। पोइ हिननि कूड़ बदूड़ घणा हया, पर नेठि हुन चयो त न हुनखे घुरायो।
उहो साॻी सादगी वारे सादनि कपिड़नि में अची हिन जॻह बीठी। हिन ॾिठी, हिन चयो त मुंहिंजे लाइक़ु हीअ आहे। दिलि में सोचईं त मुंहिंजे लाइक़ु हीअ आहे। हे जंहिंजे नाले सां चवनि त न उहा न, मुंहिंजे लाइक़ु हीअ आहे। हुन ॾाढी हुनजी तारीफ़ कई। ॿिन्ही उन तारीफ़ ॿुधी ऐं शायदि हुन महबूबा खे बि कावड़ लॻी, हुनजी माउ खे बि कावड़ लॻी। हाणे हुन नटकल कई त पोइ जेसि ताईं हे महिमान हिते आहे त महिमान खे थेड़ ॾियूं, महिमान जे ज़हन ताईं हिन जी ॻाल्हि लाहियूं। पोइ हिन वीचारीअ खे वरी ॿियो महल हुयो, बादशाह खे चई ॿिए महल में रहां त जीअं बादशाह हुनखे ॾिसे न, ॾिसंदो त हिन जो ख़्यालु थींदो पोइ शादी हिन सां कंदो। पोइ हे हुते रहे पियो। हिन ॾाढी पुछा बि कई पर शहज़ादी गुलाम जी हिनखे ख़बर न पई। पोइ हिकिड़ी धूती हथु करे उनखे चई, उहा धूती बि का हुनजी सेखारियल हुई राणीअ जी। उनखे चई त मूंखे शहज़ादी महबूबा सां मिलाए। उन वरी साम्हूं हिकिड़ो महल हुयो, चई हिन दरीअ मां तूं, मां हुनखे चवां थी तूं हिन दरीअ मां हुन सां ॻाल्हाईंदो कर। हे पाण में साटड़ियूं घाटड़ियूं हुयूं। हिन धूती अची हिनखे ॿुधायो त मां हुनखे हाणे ॿुधाई आई आहिनि त फलाणे महल में सुभाणे हिन टाइम ते दरीअ खां अची बीहंदी। हिन वरी वञी पंहिंजी धीउ खे हुते बीहारियो। राति ऊंद हुई। हे जो आयो त हिन इहो ई सम्झो त शहज़ादी गुल आहे। पोइ हुनखे चई त हाणे असांजी शादी ईअं कान थींदी, तंहिंजे करे बहितर इहो आहे त हितां असां निकिरी हली किथे ॿिए हंधि शादी कई। मां तोसां शादी कंदुसि, मां महबूबा सां शादी न कंदुसि। हे मुंहिंजी मुंडी अथई शादीअ जी निशानी, हे मुंहिंजी मुंडी अथई। हिनखे मुंडी लाहे ॾिनई ऐं जेको आहे त मां शादी तोसां कंदुमि, सुभाणे मां हिन टाइम ते ईंदुसि, पोइ हितां हलिया हलंदा। हिन गुलाम सम्झी हिन सां इहो सॼी ॻाल्हि कई। हे मोटी आयो, हूअ बि मोटी आई अची मां सां ॻाल्हि कई। ॿिए ॾींहं ते साॻियो वरी हुन पंहिंजी धीउ खे तयारु करे उन जाइ ते पहुचायो। हेॾा हिन जो दोस्त हुयो हिकिड़ो जादूगर, हुन जादूगर हिनखे जादूअ जी तिलस्मी गाॾी ठाहे ॾिनी जंहिंखे ॾेॾर छिकींदा, परनि वारा ॾेॾर। हे हुते आयो, हुनखे सॾु कयूं, हूअ उतां दरीअ खां निकिरी आई, चढ़िया गाॾीअ ते। हिन खां पुछई त तूं ॿुधाए त भला तुंहिंजी दिलि किथे थी चए त हली शादी कयूं। चई त महलका नाले हिकिड़ी परी आहे, उहा मुंहिंजे दीन जी माउ आहे, त मुंहिंजी सलाह आहे त जेकर उन वटि हली ऐं शादी कई। पोइ राति हुई, हुनखे वरी बि निकाब पातो पियो, माना हिन जे लेखे त मूंसां गुलाम गॾु आहे। ओ तिलस्मी गाॾी देरी कान कई, वञी उते पहुता। उते पहुता पोइ महबूबा परी महबूबा जेका हुई शहज़ादी, उन वञी महलका जेका हुई परी, उन सां सॼी ॻाल्हि कई। हुनजो महल सॼो जेको हुयो सो शीशनि जो ठहियलु हो, हीरनि मोतियुनि जो, भितियूं बि उन जूं ठहियल आहिनि। हिन उतां ॾिठो त अड़े हे त महबूबा आहे, गुलाम काॾे वई, गुलाम काॾे वई। पोइ सम्झी वियो त मूंसां ठगी थी वई आहे। पोइ महलका बि आयसि हिन वटि, हिनखे चई त हाणे तूं हिन सां शादी कर। हिन चयो मां शादी हिन सां कीअं कंदुमि, मां गुलाम सम्झी आयोसि हिनखे खणी, पर हिननि त मूंसां ठगी कई आहे, बानियूं बि हिननि सां ॿधल, हिननि मूंसां ठगी कई आहे, सो मां मरंदो मरी वेंदुसि, मां हिन सां शादी न कंदुसि, मां शादी कंदुसि गुलाम सां। मां वाइदो बि उन सां कयो। चई वाइदो छा जो, तो वाइदो हिन सां कयो अचे, मुंडी पंहिंजी ॾिस, ॾिठई बराबरि मुंडी मां ॾिनी। पोइ ॾाढो हिनखे परीअ वरी दाबा बि ॾिना, दाबा बि ॾिनई। हिन चयो भले तूं मूंखे छा बि कर, बाक़ी शादी मां हिन सां न कंदुमि। पोइ आख़िर पाण में हिननि सलाह करे परी आई हिन वटि। परी हिनखे चयो त हाणे ॿ ॻाल्हियूं अथई, इन ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि क़बूल कर। चई कहिड़ी? चई पहिरियों त तूं कर हिन सां शादी। चई इहो त तोखे ॿुधायां थो, भले तूं मूंखे मारे छॾ, मां शादी कोन कंदुमि। ॿियो इहो आहे त हिनजी तो जेको हिन सां वाइदो कयो आहे, उन वाइदे टोड़ण जी सज़ा तोखे 7 साल मिलंदी। तोखे मां हिकिड़ो पखी कंदसि, 7 साल तूं पखी रहंदे। हिन चयो मूंखे उहो क़बूल आहे, बाक़ी शादी मां न कंदुसि, शादी मां न कंदुसि। उन को तिलसम पढ़ियो, हे वीचारो नीरो पखी थी वियो, हे वीचारो नीरो पखी थी वियो। पोइ उतां महल मां निकितो, वञी साम्हूं हिकिड़ो वण हुयो, उन वण ते वेठो। पोइ वीचारो पंहिंजे उनखे हाल खे यादि पियो करे, शहज़ादी गुलाम खे बि यादि पियो करे त हाणे शहज़ादी गुलाम अलाए वीचारी 7 साल हेॾो अरसो आहे, अलाए माराए छॾींदसि, अलाए हुनजी किथे ॿिए हंधि शादी कराए छॾनि, इहे पियो सोचियूं करे।
हाणे हेॾा महल का जेका परी उन महबूबा खे चयो त हाणे मां त वॾो बसि कयो पर हाणे हू वठी कोन थो ॾे त फ़िलहाल त मां ॾिनी मां सज़ा हाणे गुलाम सां त शादी कोन कंदो हाणे तूं वञ भला पंहिंजे माउ ॾे मानस बि इंतज़ार में ई मुंहिंजी धीअ लाइ कहिड़ो कमु कयो अची पहुती माउ वटि माउ सां अची सॼी ॻाल्हि कयईं मानस ॾाढी कावड़ी त इहो सॼो कमु हिन गुलाम जे करे थियो आहे न गुलाम हुजे हा न हो हुनखे ॾिसे हा न वरी इहो को थिए हा पोइ त हिकिड़ी चॉइस हुअसि शादी करे हा दिलि में इरादो कयईं त इन जे एवज़ में मां गुलाम खे सज़ा ॾींदुमि जंहिं महिलात में हूअ वीचारी बंदी अलॻि महिलात में रखी छॾियो हुयुसि हे ॿई गॾु निकितियूं आयूं ओॾे भला कपिड़ा महबूबा खे पातल हुजनि आंगुर में ओ न बादशाह वारी मुंडी जेका हुन वीचारे खां ठगी करे मुंडी कढियनि उहा मुंडी ॾाढा गह गठा पाए आयूं हिन वटि शहज़ादी गुलाम वटि गुलाम खे ॾिठो गुलाम खे चई त मुंहिंजी धीउ आई आहे तोखे गह गठा ॾेखारण हे गह गठा उहे अथई जेके इन बादशाह मुंहिंजी धीउ खे शादीअ जे मौक़े ते ॾिना आहिनि माना ईअं सम्झे ॾाजे में पंहिंजे मुड़ुस ॾिना अथसि हे मुंडी बि ॾिसी आहे शादीअ में ॾिनी अथईंसि पाण में ॾाढा ख़ुशि आहिनि ॿई ज़ाल मुड़ुस हे मिखरियल त हुई न हे पाण में ॾाढा ॿई ज़ाल मुड़ुस ख़ुशि आहिनि हिन वीचारी जो ॻाल्हि ॿुधी त हीअ फ़िलहाल त भई ठरी ॾिठई बराबरि त शादीअ जा ई गह गठा हुया लटा कपिड़ा हर शइ वरी वॾी ॻाल्हि त मुंडी बि ॾिठई मुंडी ॾिठई त हिनखे बि ॼण इंसानु आहे ॼण साड़ थियो ॾाढो पक थियसि त हिननि जी शादी थी वई आहे ईअं सम्झे एॾो हिन वीचारी खे शाक लॻो जो हीअ बेहोश थी वई राणी जो हिनखे बेहोश थींदे ॾिठो त राणी त ॾाढी ख़ुशि थी आई हिनखे टार्चर ॾियण ई हिनखे उते ई छॾियूं होश में आणण जे बदिरां हीअ हली वई सिधो वञी बादशाह खे चई बादशाह खे चई त तुंहिंजी धीअ वाह जा गुल कया अथई नालो त गुलाम पर वाह जा गुल कया अथई हुन बादशाह जे मोहबत में अहिड़ी त दीवानी थी वई थी जो सफ़ा चरी थी वई थी होश हवास खां वेही थी हली बादशाह को बिलो कर न त ॾाढी ख्वारी कराईंदई इहा धीउ मुंहिंजी बि त धीउ आहे बादशाह वीचारो पंहिंजे नियत ते पियो हले त हाणे ज़ाल आहे मां जे हिन जी धीउ खे पंहिंजी धीउ सम्झो आहे त उहा ख़बर अथसि त उहा बि मुंहिंजी धीउ आहे बादशाह चयो जीअं तोखे भला सम्झ में अचे तीअं कर माइन जा कम आहिनि तूं पाण बहितर थी ॼाण ओॾां गुलाम वीचारी जेॾी महिल होश में आई राति हुई ॾाढो ॾुख थियुसि माना हीउ छा थियो हाणे हिनखे बि पक थी त मुंहिंजी शादी हुन सां कान थींदी शादी हिननि जी थी वई आहे दरी वटि बीही रोए बि पई ॻाल्हियूं बि यादि पई करे सॼी राति हिनखे हुते बीठे गुज़री सुबुह थियो दरी बंदि करे वरी अंदरि अची जाइ में वेठी वरी वीचारी उते बि लिकी वेठी दर ॾेई पई रोए त मथां केरु ॾिसे ॿी राति ते वरी बि उहा साॻी दरी खोले वरी उते बीही सुरका भरे रोअण लॻी सुबुह जो वरी दरी बंदि करे वरी वञी अंदरि माना हाणे इहा ईअं कंदी राति जो अची दरी ते बीहे सुबुह जो कमरे में ओॾा उहो बादशाह जेको हाणे थी वियो नीरो पखी सो उहो वीचारो जो उतां निकितो उहो बि अची हिन गुलाम जे इन मकान जे महल जे चौधारी पे फिरियो अरे हेॾां फिरे रुॻो गुलाम किथां ॾिसण में अचे ईअं ख़बर सम्झी वियो त गुलाम हिते ई आहे इन कमरे में इन महल में पखी त हुयो वेझो अची दरियुनि में झातियूं पे पातई उॾामंदो झातियूं पे पातई महल जे जुदा जुदा जायुनि में झातियूं पे पातई हुन राणी खां बि ॾिनो पिए त हुन निभागीअ खे बि ख़बर आहे त मां नीरो पखी थियो आहियां मथां नज़र पइजी वञेसि उनजे करे वीचारो राति खां सवा पंहिंजी ॿोली बि न कंदो त मथां हुन ॾाइण खे ख़बर पए त इहो हिते आहे जंहिं दरीअ वटि अची गुलाम वेहंदी हुई उनजे साम्हूं हिकिड़ो हूंदो हो वॾो वणु पोइ हे पखी नीरो हिकिड़े ॾींहुं शाम धारे अची उते वेठो अञा वेठो मस त दरी खुली
सिगो ई हुन मां हिकिड़ी ज़ाल जो ॾुख भरियो आवाज़ ॿुधाईं। जंहिं आवाज़ कन ते पियुसि त केसि ताईं मां हीअ अज़ा पई सहंदसि। ॿिया माण्हू बि त मरनि था पिया, मुंहिंजे लाइ मौत नथो अचे। ज़ालिम राणी, मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो तो मूंखे हिन बंद में आणे खणी बंदि कयो आहे। पखी जे कन ते आवाज़ आयो, ॾाढो हैरान थियो, सॼी राति उते वेठो। ॾींहुं थियो, शहज़ादी दरी बंदि करे हली वई, हू बि उॾामी वियो। वरी राति जो उन हंध ते आयो, सिगो ई वरी अॼु चांड्रो की हुजे। नीरो पखी वरी दरी वटि आयो, वरी ॾिठईं त हिकिड़ी जवान ज़ाल आहे जेका साॻियो ई पई थी चए त मां छा कयो आहे जो मुंहिंजो अहिड़ो हाल थियो आहे। कॾहिं त मां पंहिंजे पीउ जी प्यारी धीअ हुअसि, अॼु त मां हीअं सख़्तु कैद में आहियां। नीरे पखी इहे लफ़्ज़ जो ॿुधा हिनखे पक थी त इहा ई आहे शहज़ादी जेका पई थी रोए ऐं ॾुख ऐं अरमान करे। हिनखे पखी त कयो हुई, पर हिनखे इहा पहिरें ॾींहुं ॿुधायोमांव त हिनखे माण्हुनि सां ॻाल्हाइण वारी ताक़त हुई। वेझो थी चवण लॻो त प्यारी गुलाम, तूं छो थी अहिड़ा ॾुख अरमान करीं? रब में उमेद रख, तुंहिंजी इहा सख़्ती कंहिं न कंहिं सबबु इहा तुंहिंजी सख़्ती जेका आहे सा अलाह साईं ख़तमु कंदो। शहज़ादी खे ख़बर न पइजी सघी त इहो आवाज़ किथां थो अचे। करनाइण लॻी त इहो आवाज़ किथां थो अचे, माण्हू त कोन्हे, आवाज़ किथां थो अचे। हेॾे होॾे ॾिसी पर ॾिठईं त न आवाज़ आयो। हिते वरी हिन चयो त केरु आहे जेको मूंखे अहिड़ा दिलासा थो ॾिए। नीरे पखी चयसि त उहो जेको तोखे साह खां वधीक थो घुरे, जेको तोखां सवाइ कंहिं ॿिए खे पंहिंजी दिलि न ॾींदो। मां उहो बदनसीब बादशाह आहियां जेको हिन सूरत में थी पियो आहे। ईअं चई हू दरीअ मां उॾामी अंदरि हलियो वियो। दरीअ मां उॾामी अंदरि हलियो शहज़ादी गुलाम। पहिरियों त गुलाम शहज़ादी अहिड़ो अजीब पखी ॾिसी वई डिॼी, पहिरियों त डिॼी वई त भला माण्हूअ जहिड़ी सम्झ अथसि, ॻाल्हाए माण्हुनि वांगुरु थो, आवाज़ सन्हड़ो, मिठड़ियूं ॿोलियूं, पर रंग ॾिठईंसि ॾाढो सुहिणो नीरो रंग, शिकिल वणंदड़। हिते थोरो डपु लथुसि। जॾहिं हिन पखी चयसि त शहज़ादी, मां तोखे वरी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां, पर तोखे बंद में ॾिसी मां सड़ी थो वञा, ऐं मूंखे हीउ बि ॾुख आहे त मां 7 साल हिन हाल में रहंदुसि जंहिंमें मूंखे महल खां परी रखियो। शहज़ादी त बि सम्झे न पई। शहज़ादी पुछियोसि, सुहिणा पखी तूं केरु आहे? तूं सचुपचु उहो बादशाह त नहीं, पर ईअं कीअं हूंदो? पखी चयसि त ईअं बराबरि आहे, पर सिर्फ़ु तुंहिंजे करे मां हीअ हालत पाण सां क़बूल कई। मां कई आहे तुंहिंजे करे, हीअ हालत जेका मुंहिंजी थी आहे न, इहा सिर्फ़ु तुंहिंजे करे। शहज़ादी सां त हो निभागियूं हणी वयूं कूड़ त हिननि कई आहे ॿिन्ही पाण में शादी, मुंडी बि ॾेखारियनिसि, लटा कपिड़ा बि, त हुनखे उहा ॻाल्हि बि हिन में हुई। हिन चयसि त तूं मूंसां हाणे ठगी नथो करे सघीं, मूंखे ख़बर आहे त तो महबूबा सां शादी कई आहे, मां तुंहिंजा ॾिठा आहिनि, तुंहिंजूं मुंडियूं, तुंहिंजा लटा कपिड़ा मां सभु ॾिठा आहिनि। पखीअ चयसि त तूं इहा कहिड़ी थी ॻाल्हि करी, जे हिन तोखे ईअं चयो आहे त कूड़ ॻाल्हाए थो, तूं मूं ते एतबार कर त हिन ऐं हिन जी माउ राणी तोसां बि ठगी कई आहे। तुंहिंजो नालो वठी महबूबा बि मूंसां भॼी निकिती, मां बाहुड़ जी वियुसि, नौकरियाणियूं हिन सां ॿधियल हुयूं। ओ मूंखे बि ख़बर न पई, जॾहिं उते पहुतासीं त मूंखे हिन ठगीअ जी ख़बर पई। मां पोइ त पंहिंजी जिंद छॾाइण जी घणी कोशिशि कई, पर मां उते फासी पियुसि। 7 साल नीरो पखी थी वियो, गुज़ारण क़बूल कयुमि। मूंखे पोइ उते चइनि इहो त इहा शादी कर, इहा पखी थी। पोइ मां चयुसि मां शादी न कंदुसि, मां पखी थी। हिते हिनखे बि पक थी त हा सही थो चए। फ़िलहाल त हिन खां पंहिंजो ॾुख विसरी वियो, हिनखे दिलासा ऐं ख़ातिरियूं ॾियणु लॻी त अलाह वॾो आहे, तूं वरी माण्हू थींदे। सॼी राति हिननि पाण में कयूं कचहरियूं, हिक ॿिए खे ॾुख ॾोरापा ॾिननि। जॾहिं ॾींहुं थियो, महला जा माण्हू अचणु लॻा, तॾहिं ही पखी वरी दरीअ मां उॾामी वियो। हिनखे चई मां वरी राति जो ईंदुमि।
उन खां पोइ ॾियारी हाणे राति जो इहो पखी तां दरीअ मां ईंदो हो शहज़ादीअ। हा, हिक ॿिए सां अची कचहरी कंदा त बणा भला शुक्र आहे रब जो, वरी बि रब मिलायो। पर हाणे शहज़ादीअ खे वरी इहो थींदो हो त हाणे राति जो त मूं वटि थो रहे काबू आहे, ॾींहं जो त वीचारो ॿाहिरि आहे। बणा को शिकारी ॾिसेसि, राणी ॾिसेसि त हीउ त वीचारो मरी वेंदो। कहिड़ी ख़बर त को हिन नंढड़ी पखीअ खे को मारे खाई वञे, मूंखे कीअं ख़बर पवंदी। हाणे वरी इहे ॻणतियूं हिनखे अची लॻी, निंड बि न ईंदी हुयसि, सॼो ॾींहुं ॾुख इंतज़ार में पई रोअंदी हुई, राति जो अची दरी वटि वेहंदी। साॻी तरह नीरो पखी बि सॼो ॾींहुं वण वटि अची हिते गुज़ारींदो हो ऐं पंहिंजी शहज़ादीअ जे लाइ पियो अरमान कंदो हो। पर इहा हुनखे ख़ुशी हूंदी हुई त भला राति जो त मां हिन वटि वञा थो, हिन सां ॻाल्हायां थो। उमेद इहा हुअसि त भला अलाह वॾो आहे, विच ते को सबबु थियो त बि ठीकु, न त भला ॻणींदे ॻणींदे इहे 7 साल बि वेंदा गुज़री, पोइ त भला मां हिन सां शादी कंदुसि। के ॾींहं हिननि खे हिते गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं इन नीरे पखी खे दिलि में आयो त मां पंहिंजो मुल्क, हेॾो टाइम थियो आहे, जेकर मां पंहिंजो मुल्क घुमी अचां, वाह सौ लही अचां, मां जो गुम हा त उते छा आहे चकर। उॾामी निकितो पंहिंजे मुल्क ॾे, बादशाह खे वियो। पंहिंजो जेको महल हुयुसि, पंहिंजो हिन जो जेको महल हो, उन महल में अंदरि लंघी पंहिंजे जाइ में वियो। उते के मोती, के हीरा, के जवाहर जिते इनखे सुॼनि पिया रखिया आहिनि, उहे चुंब में खणी उॾामी वरी गुलाम वटि आयो। राति जो अची हिनखे ॾिनई, हिनखे चई त हीउ तूं कननि में विझ, कननि में विझ, ॻीचीअ में पाए। शहज़ादी उहे ॻह ॾिठा, ॾाढी ख़ुशि थी, छो जो ॾाढा सुहिणा ऐं क़ीमती आहे। हिनखे चई त ॾींहं जो तूं साम्हूं ठुल्ह ते अची वेहंदो कर त मूंखे बि पियो ॾिसंदे, मां बि पई तोखे ॾिसंदे। उन खां पोइ ईअं कंदा हुआ। नीरो पखी हाणे छा कंदो हो, जो जीअं विथी मिलंदी हुअसि त वेंदो हो पंहिंजे महल में, उतां हिक न हिक का सुखड़ी पंहिंजे महल मां, उतां उहो पंहिंजी बादशाहीअ मां, छो जो हिन जो मुल्क गॾु हो, उतां खणी हाणे शहज़ादी खे ॾिनी। बादशाह त हुयो, हुन अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं हुयूं जो शहज़ादी बि ॾिसंदी त शहज़ादी हैरान थी वेंदी। हाणे इहो मिड़ई शहज़ादीअ जी दिलि वठण जे लाइ इहो पियो कंदो हो त भला हाणे हीअ वीचारी बि हिते बंदि आहे, भला मिड़ई हिन जो ख़्यालु मट थिए। नीरो पखी झंग में मेवनि ते गुज़रान कंदो हो, मेवा खाए, ॾींहं जो वणनि ते वेही अहिड़ियूं त मिठड़ियूं ॿोलियूं कंदो हो, जेको ॿुधे सो हेॾे होॾे पियो निहारींदो हो, पर ॾिसंदो कंहिंखे की न हो। तंहिंजे करे हे जो हुते ॿोलियूं कंदो हो, माण्हू ॿुधंदा हिननि जूं ॿोलियूं त माण्हुनि खे इहो गुमान थींदो हो त भणा या कोई इहो जिन आहे या कंहिं परीअ जो आवाज़। उनजे करे डप खां माण्हू उन झंग में न ईंदा, इहे जंहिं झंग में उते रहंदो। ऐं पखी जो इहे सूखड़ियूं हाणे शहज़ादी खे बि ॾींदो हो, त शहज़ादी सादी हुई न वीचारी, अॻई पंहिंजे पीउ जे हूंदे इहो ॻह ॻठान सां हुनजी दिलि कान हूंदी, उहे कमु न आणींदी। पर पोइ छा कंदी हुई, जो हे जो आणींदो हुउसि, पोइ लिकाए हिकिड़े पेतीअ में वेंदी रखंदी। पोइ जेके ॻह ॻठ आणेसि या सूखड़ियूं आणेसि, इहे वरी लिकाए हुते पेतीअ में रखंदी, ऐं हुन पेती में हिन जा कपिड़ा बि पियल हूंदा। अहिड़ो किसो हलंदे 2 साल गुज़री विया। न बादशाह खे यादगिरो, न वरी हिन वीचारी कंहिंखे मयार ॾिनी त भणा मूंखे 2 साल थिया आहिनि जो मां हिते बंदि में आहियां। बसि हाणे इहो आहे त पखी जो हुयुसि त हाणे ॼण हिनखे विंदुर, हिन जो ॼण टाइम सुठो गुज़रंदो, हिन सां भई ॻाल्हियूं कंदी हुई, हे हिन सां ॻाल्हियूं करे, माना ईअं सम्झ ॼण हिन जो हाणे वक़्तु ॼण हूअं जेको ॾुखियो पियो गुज़रे सो हाणे हिन जो वक़्तु भलो पियो गुज़रे। इन विच में होॾां राणी, हाणे हे बादशाह त जंहिंसां चए पई त धीउ जी शादी करायां, इहो त थी वियो पखी, इन त पंहिंजी सज़ा क़बूली। हाणे धीउ जे लाइ मुड़ुसु ॻोल्हियां, हे त वियो, हिन त ज़िद कयो, हिन त शादी कई कान।
हाणे भला ॿियो को ताड़ियांसि। चौधारी जेके बि सुजनसि पिया, अमीर, सौदागर, शहज़ादा, उन्हनि ॾे हिन पंहिंजी धीउ जे शादीअ जो पैगाम मोकिलियो, पर किथां बि हिन सां हाकारा न थी, किथां बि हिन सां हाकारा न थी। अञा बि माण्हू हिन खां इहो पुछंदा हुआ त बादशाह जी जेका ॿीअ धीउ आहे उनजी शादी थी आहे, उहा किथे आहे? माना ईअं सम्झो त अञा बि हिनखे माण्हू मिर्च ॾींदा। ईअं जो थिए त राणीअ हिन जी धीउ खे अञा वधीक कावड़ अचे, हिननि खे अञा वधीक साड़ थिए त भला इहा वाह जी हचा असांखे लॻी वई, इन जे करे असांजो कमु कोन थो थिए। हिननि खे वरी शक इहो पवंदो हो त अलाए इहा उते अंदरि वाड़ी पई आहे, उतां को ख़त थी लिखे हिननि माण्हुनि ॾे, इन्हनि खे को झले थी, जंहिंखे तव्हां माइटीअ जो चवंदो हो त असांखे जवाबु ॾे। हिकिड़ी राति ॿई पाण में मायर धीअर सलाह करे वरी आयूं शहज़ादी गुलाम वटि। इहा वीचारी उन महिल दरी वटि बीठी, दरी वटि वेठी ऐं नीरो पखी इहो जो रोज़ ईंदो हुओसि उन सां बि ॻाल्हियूं कई। हे ॿई अची लिकी बीठियूं, हे ॿई अची लिकी बीठियूं त हे पाण में ॻाल्हाइनि पिया। हिननि खे शक पियो, केरु अथसि, हे त बंद में आहे, भला कंहिंसां पई थी ॻाल्हाए। हे अंदरि टपी आयूं। राणी चयसि त तुंहिंजूं हरकतूं असांखे मालूम थियूं आहिनि, बादशाह जी धीउ आहीं त पंहिंजी जाइ ते, पर हे जेको तूं बेहयाई जा कम थी करे इन जी तोखे सज़ा मिलंदी। शहज़ादी चयो मां छा कयो? मूंखे त जीअं बंद में उछलाए वियूं आहियो, 2 साल थिया आहिनि, सब्र सां हिते क़ैद में पई कटियां। तव्हां जेको माण्हू तव्हांजो अचे थो मानी टिकी खणी थो अचे कमकार सां, उन खां सवाइ त ॿियो को माण्हू ई कोन ॾिठो आहे 2 सालनि में। हिन वरी उन ॾींहुं छा कयो हो जो आणे ॾींदो हुउसि लटा कपिड़ा ऐं ॻह ॻठाप जो आणे ॾींदो हुउसि, उन ॾींहुं ईअं हिन जी बि दिलि चयोसि वरी हुनारा उहे साॻा कपिड़ा बि पाए ऐं वरी ॻह बि पायूं वेठी। हिननि जो हिनखे ॾिठा उहे ॻह बि ॾिठनसि, लटा कपिड़ा बि ॾिठनसि, त हिनखे चवनि त इहे तो किथां था? महल में का हीरनि जवाहरनि जी खाण आहे छा जितां तो कढिया आहिनि? नेठि कंहिं त तोखे हाणे ॾिना हूंदा न, तूं थी चईं त को माण्हू कोन थो अचे, असांजा माण्हू, असांजे माण्हू, असां त तोॾे कपिड़ा कोन मोकिलिया आहिनि, असां त तोॾे ॻह ॻठा कोन मोकिलिया आहिनि। शहज़ादी चयो मूंखे अची हिते उछलाए वियो, हिते कमरे में पिया हुआ, भई बादशाही महल आहे, हिते पिया हुआ, मूंखे बि खणी ख़ुदा ॾियारिया, मूंखे ख़बर न आहे त कंहिंजा। राणी चयसि त न, तूं असां सां कूड़ थी वञी, ठगी न करे सघंदी, कंहिं दुश्मन बादशाह तोखे हीअ रुशवत ॾिनी आहे, कंहिं दुश्मन बादशाह तोखे हीअ रुशवत ॾिनी आहे, तूं पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ पई थी करीं, तोखे हिन जी सज़ा मिलंदी। शहज़ादी चयो हाणे मां हिते वेही ऐं कहिड़ियूं अटकलियूं कंदी हूंदसि, या मां छा कंदी हूंदसि, कहिड़ो दुश्मन बादशाहनि सां ॻाल्हाईंदी हूंदसि, मुंहिंजो राब्तो कीअं हुननि सां थींदो हूंदो, तव्हां इहो मूंखे छा थियूं पई चयो? न ॿुधाए त पोइ बाक़ी तो किॾांदा आहिनि बादशाही वेस वॻा। ही सीट जी ऐं राणी महिलात में मोटी आई, हिकिड़ी नौकरियाणी ॾियारे मोकिलियईं त हिकिड़ी नौकरियाणी खे चईं त तूं वञी उते शहज़ादीअ सां उते गुलाम सां रह, जंहिं जाइ में उहा सुम्हंदी सुम्ह जा ॿुधई, माना हिन जासूस करे मोकिलियो। हाणे जो हू आई चई न मूंखे राणीअ मोकिलियो आहे त सुम्ह जा तूं हिते, त हाणे हीअ दरिए ॾे न पई वञे। पखी वीचारो अचे, पखी अची उते बीहे, पर हीअ ओॾे न पई वञे। हाणे जे ॻाल्हाईंदमि त हीअ धूती वेठी आहे, हीअ धूती वञी हुनखे ॿुधाई। पखी वीचारो अचे, हर हेॾां हर हेॾां ॾिसे, पखी बि हिनखे ॾिसे, पर हीअ वीचारी दरिए ॾे न वञे। ईअं सॼो महीनो गुज़री, शहज़ादी हिकिड़ो दफ़ो बि पखीअ सां न ॻाल्हाए, हूअ जो ॾाइण चढ़ी वेठी हुअसि त करे ई न पई।
महीनो हुआ जेका धूती हिन सां गॾु हुई उन बि पूरो महीनो ॾिठो त भला केरु माण्हू अथसि त कोन। मां बि ॾींहं राति हिन सां गॾु आहियां, केरु अथसि त कोन। हिननि जो चयो त तूं वञी जासूसी कर। हे सॼो महीनो मां त जाॻां बि थी, इन जे करे निंड बि नथी कयां त मथां मां निंड कयां त पोइ कंहिंसां ॻाल्हाए। सो हीअ त अजाई हुननि खे शफ़ा जो मूंखे खणी मोकिलियो अथनि, राति जा उजाॻा पई थी कयां, छॾेसि बसि मां थी निंड कयां। केरु आहे हिन वटि, हीअ सुम्ही पई। शहज़ादी जो हिनखे ॾिठो त हीअ सुम्ही पई आहे, खोंगरा पई थी हणे। शहज़ादी अची दरी खां बीठी, नीरे पखी खे सॾु कई, नीरो पखी अची दर वटि वेठो। शहज़ादी न सां मिली, पाण में ॻाल्हियूं कनि, पर माना हूअं यको सॼी राति कंदा हुआ। चई त हीअ सुती पई आहे, मता जाॻे। पखीअ खे चई तूं वञ। ॿीअ राति बि उहा धूतण जेका आई सुम्ही पई, हिनखे ॻाल्हाइण जो वझ मिलियो। टीह राति बि हाणे हिननि इहो कयो, इहो आहे त हूअं सॼी राति कचहरी कंदा हुआ, पर हाणे थोरी। पर चोथीं राति जो हे जीअं पाण में ॻाल्हाइनि पिया, उहो खड़को थियो, हूअ धूतण जागी पई। जागी पई त आवाज़ पियुसि कननि, मिखिर करे, ऐं उथी कान, पर चांड्रोकी हुई, चांड्रोकी जे सोझरे ते ॾिठई त शहज़ादी ॻाल्हाए थी पई, पर हिकिड़ो पखी आहे, उन पखी सां पई थी ॻाल्हाए। पखी बि अलाए कहिड़े क़िस्म जो पखी आहे। ॾींहुं थियो, इन धूतियाणी जेको राति ॾिठो वञी सॼो राणी खे ॿुधाई, सॼो राणी खे ॿुधाई। अॼु महिनत साबित थी आहे, अॼु मां हिनखे ॾिठो त पखी अथसि हिकिड़ो, उहो हिन वटि अचे थो, उन सां इहा ॻाल्हाए। हिनखे राणी इनाम ॾिनो, चई हाणे वञ, अञा वधीक हिननि जी जासूसी वञी कर, पर हाणे इहो कर, हाणे तूं वरी ढोंग करे सुम्ह, ॿुध हिननि जूं ॻाल्हियूं। राति थी त उहा साॻी नौकराणी सोमणीअ जो ई सुम्ही पई, ढोंग करे सोमणीअ जो ई सुम्ही पई। शहज़ादी जो ॾिठो त हीअ सुम्ही पई आहे। शहज़ादी कुझु घड़ी रखी ऐं पखीअ खे सॾियो। पखीअ खे सॾी, पर पखी आयो कोन। हाणे सबबु हिन जो छा हो जो पखी न आयो? जो हिन धूतियाणीअ निभागी छा कयो हो, राणी हिनखे सम्झायो हो। उहो जंहिं दरीअ ते अची हे तारू पखी वेहंदो हो, उते हिन छा कयो, कंडा, सुआ, शीखूं, माना अहिड़ियूं चुंबुनि वारियूं शयूं उन उते ॿाहिरां ॿाहिरां हणाए छॾियूं, जंहिं ते हे अची वीचारो वेहंदो। हा, सो पखी आयो त, पर जीअं जो आयो त हे कंडा ऐं सुयूं जो हुयूं त हिन वीचारे जा खंभ हुन में फासी पिया, खंभनि में उहे लॻसि सुयूं कंडा, ऐं हिन वीचारे जो बुत रहड़जी पियो, सॼो धकी थी पियो। नेठि हिन खां रत जो घणो वहियो त हे मोटी वरी अची पंहिंजे वण ते वेही रही। माना शहज़ादी ॾे न आयो। शहज़ादी बि बेख़बर, शहज़ादीअ ॾे न आयो। इन बादशाह जो हिकिड़ो दोस्त अॻ में तव्हांखे ॿुधायो त जादूगर दोस्त हूंदो हुओ, जंहिं गाॾी ॾिनी हुअसि जादू वारी, जंहिंखे ॾेडर पिया छिकनि। त इहा गाॾी काए वियो मां पारां उन परीअ वटि। पोइ उतां जेॾी महिल निकिरे पियो गाॾीअ ते त हुन हिनखे पखी करे छॾियो। तव्हां ॾेडर ख़ाली गाॾी वरी काए विया उन साॻे जादूगर जो। ॾेडर उहा साॻी ख़ाली गाॾी जादूगर ॾे काए विया। जॾहिं उन वटि उहा गाॾी पहुती त हू बि हैरान ऐं परेशान थी वियो। हाणे हिते साल गुज़रिया, हुन बादशाह खे ॾिठो बि कोन हुन जादूगर। हिनखे पक थी त का चकर आहे, मुंहिंजे यार जे ख़ैरु न आहे। गाॾी बि मां ॾिनी हुअमांसि, गाॾी बि ख़ाली मोटी आई, ऐं हे बि आहे कोन, चकर को आहे। जादूगर हुयो,
8 भेरा सॼी दुनिया घुमी आयो, पर हिनखे पंहिंजे दोस्त जो पतो न पियो, छो जो हू पखी थी वियो। हिनखे खुटको थियो त मुंहिंजे दोस्त सां का थी आहे। हिनखे जो न लधो, हिन चयो मूंखे नथो लभे, उहा ॿी शइ आहे, पर मुंहिंजे दोस्त सां थी का ठगी आहे। ॻोल्हियां, 9 भेरे निकितो, इतफ़ाक़ सां हे अची उन झंग वटि पहुतो जिथे नीरो पखी रहंदो। पर हाणे हे नीरो पखी वीचारो जीअं जो उन कंडनि मां न आयो त फटियो पियो हुते, रत पियो वेहसि परनि मां, जिस्म मां फटियो पियो। नीरो पखी हिन उते वॾे आवाज़ सां हिन जो नालो वठी ऐं पुछा कई त काथे आहीं तूं? त बादशाह जेको हिन महिल पखी लॻो पियो उन पंहिंजे दोस्त जो आवाज़ सुञातो, पर इहो आहे त हुनखे रत जो घणो वियो हो त हुन ज़ख़्मनि जे करे कमज़ोर हुयो। हिनखे ढराईअ सां आवाज़ ॾिनई त मां हिन वण में फटियो पियो आहियां, हेॾे हेॾे ॾिस मां हिन वण में फटियो पियो आहियां। जादूगर जे कन ते जो इहो आवाज़ पियो त हिन हेॾे होॾे निहारियो, माण्हू त आहे ई कोन। हाणे हुनखे कहिड़ी ख़बर अथई पखी थी वियो आहे, माण्हू त आहे ई कोन, हिनखे ॾिसण में कुझु बि न आहे। त हो त ॾिसेसि पियो न, पखी त हिनखे ॾिसे पियो न, त मूं ॾे निहारे थो, मूंखे ॻोल्हे थो, पर बराबरि हिनखे त ख़बर न आहे त को मां पखी थी वियो आहियां। हे त सम्झे थो माण्हू आहे, माण्हू हिनखे ॾिसण में कोन थो अचे। हिन चयसि त हे जेको नीरो पखी ॾिसींदो न, इहो नीरो पखी मां आहियां, मां हिन वण में पियो आहियां। जादूगर हिन जे आखेरे वटि आयो, जादूगर त हुयो, जादूअ जा 2-3 अखर पढ़ी हिन जे हथ घुमाई त हिन जो रत बीह वियो, रत बीह वियो, जादूगर हुयो, फट बि छुटी वियो। देख ख़बर तोसां हीअ हालत कीअं? मूं वटि गाॾी खाली आई, साल थिया तोखे ॾिठुमि कोन, मूंखे खुटको थियो त तोसां का थी आहे, मां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां, अलाए केतिरा दफ़ा अॼु हिते आयो आहियां, इतफ़ाक़ सां तो वटि मिलियो आहियां। हे तोसां हे कीअं, तूं हे नीरो पखी कीअं थियो आहे? तूं त शादी करण वेहीं, हे तोसां छा चकर थियो? तूं कीअं माण्हूअ में बदिलजी ऐं पखी थी वियो? हिन सॼी ॻाल्हि ॿुधाए। ॻाल्हि ॿुधी जादूगर हिनखे सलाह ॾिनी त हाणे हीअं कर, फ़िलहाल त शहज़ादी गुलां खे छॾ विसारे, जो उन जे करे तो ते पई आहे हेॾी मुसीबत, उन जे करे तो ते मुसीबत पई आहे, ऐं हे तूं मुड़ी बि कोन थो, वरी पियो थो वञी, सो इम्कान इहो आहे त मता अञा इन खां वधीक मुसीबत तो ते अचे। हिन चयसि न, इहा ॻाल्हि मूंखे न चए, मां उन जे करे त थियो आहियां, हिन खां वधीक मुसीबत मूं ते ॿी कहिड़ी थींदी, मां उन खे विसारे नथो सघां। अञा भला तोखे जे ईअं थो थिए त पोइ भला ईअं कर, भलाई करे मूंखे कंहिं पिंजरे में विझ, पोइ पंहिंजे घर खणी हल। जेकॾहिं ईअं थो चई त पोइ मूंखे कंहिं पिंजरे में विझी पंहिंजे घर खणी हल, भला उते इहो हूंदो त मां कंहिं शिकारी या पखी या कंहिं अहिड़े माण्हूअ जे मारण जे ईज़ाव खां त बचंदुमि, माना खुटको त मूंखे कोन हूंदो त केरु मूंखे मारींदो। जादूगर पुछियोसि तोखे घणो टाइम थियो आहे? हिन ॿुधायसि मूंखे 2 साल थिया आहिनि। मूंखे 7 साल हुन चया, ये माना अञा 5 साल तूं इन हाल में हूंदे, 5 साल तूं इन हाल में हूंदे, ऐं तूं पाण पसंदि करींदो त तूं 5 साल इन हाल में हुज, तोखे पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे घर घाट जी, पंहिंजे इन रयत जी ॻणती कान्हे। हे जो तूं 2 साल ॿुधाईं थो त हे हेतिरो तूं 2 साल त पखी थियो, इन विच में को दुश्मन मुल्क तुंहिंजे मुल्क ते अची चढ़ाई करे तुंहिंजी बादशाही हथ करे वेही रहे, या तुंहिंजनि अमीरनि वज़ीरनि खे ख़बर पई त बादशाह सां ठगी थी वई आहे, बादशाह हाणे माण्हू ई कोन्हे, को नीरो पखी थी वियो आहे, त हू बि बेईमान थी तुंहिंजे हुकूमत ते कब्ज़ो करे वेही रहंदा।
हिन चयसि त न भले छा बि हुजे पर हाणे मां हिकु त मुंहिंजे वस में कोन्हे, ॿियो इहो आहे त मां खे हुन ऑप्शन ॾिनो हो त या शादी कर, तो शादी कंदुसि त मां गुलाम सां कंदुमि, बाक़ी न त मां इहा पाण क़बूल। इन विच में हेॾां हिन शहज़ादी गुलाम वटि जो नीरो पखी हाणे न पियो अचे, ॾाढी गणती थी पियसि, बणा लाइ कंहिं शिकारीअ जे हथ अची वियो, अलाए छा थियुसि, ख़बर न पई पइसि छा थियो, जेरो बाहि अलाए मरी वियो। ॾाढो इंतज़ारु कयूं पर पखी हिनखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारियो। हाणे खाइण पीअण बि छॾे ॾिनई, बीमारनि वांगुरु पई गुज़ारे, पर कंहिंसां ॻाल्हि करे। इहा बि ख़बर न पई पइसि हीअ जेका गॾु मूंसां रहे थी पई त सॼी रांदि इहा पई थी करे। एतिरे में हिन जो जेको पीउ बादशाह हुयो, उहो बि चङी हाणे उमिरि थी वई हुअसि, माना ईअं पोड़ो थियो ऐं बीमार थी पियो। हिन जो पीउ बीमार जो थी पियो, बादशाह हुयो, घणा इलाज करियो पर को फ़र्क़ु न पियो, ॿाहिरां हकीम घुराइनि हेॾां होॾां पर को फ़र्क़ु न पियो। नेठि उन बीमारी में हिन जो इहो जेको पीउ बादशाह हुयो उहो मरी वियो। हाणे वज़ीर अमीर सभु अची वेठा त हाणे बादशाहीअ जो छा कयूं, बादशाहीअ जो छा कयूं, बादशाह जो वारस जेको हूंदो बादशाही कंदो उहो। हाणे बादशाह जो वारस पुट त कोन्हे, बादशाह जी वारस आहे धीअ, तोड़े हूअ महबूबा बि हुयसि पर सभिनी खे ख़बर आई त पंहिंजी धीअ त कान्हे न, पंहिंजी धीअ अथसि गुलाम। सभिनी अमीरनि वज़ीरनि सलाह कई त बाबा गुलाम शहज़ादी जेका आहे उनखे था विहारियूं तख़्त ते, जो हक़दार बि आहे वारस बि आहे। राणी खे जो ख़बर पई, राणी अची कावड़ी, मां जेॾो वसु थी कयां त हिन सां हीअ बुछड़ी थिए, हिनखे तकलीफ़ूं अचनि, अञा बि वरी क़िस्मत हिन जी यावरी थी करे जो वरी हिनखे हाणे त वरी बादशाह थी वेंदी, हाणे त माना मुंहिंजे मथां थी वेंदी। हिन बादशाह जी ज़ाल त हुई न हीअ, वज़ीरनि अमीरनि खे ॾाढो दाबा ॾिनई, ड्रिज ॾिनई, लालचियूं ॾिनई, अजाए सजाए ॻाल्हाई त तव्हांजो हिन कम सां को वास्तो, तव्हांजो हिन कम सां वास्तो न आहे, ऐं इहो फ़ैसिलो मां कंदसि। वज़ीर अमीर हीअ हिन जी जेका धीअ हुई इन मां उहो ई बेज़ार हुया, ॿई तबियत जूं किनियूं हुयूं, पर बादशाह जे करे, बादशाह जी जो ज़ाल हुई, बादशाह जे करे हो वीचारा पिया सहंदा, ऐं शहज़ादी गुलाम जे इख़लाक़ जी तबियत जी बि हुननि खे ख़बर हुई, पर हाणे वज़ीर अमीर त कुझु कोन पिया करे सघनि, इहा बि ख़बर आहिनि त हिन ज़ालिम हुनखे हिते ई महल में बंदि कराए छॾियो आहे, निकिरण ई कोन थी ॾेसि। हाणे जो बादशाह मरी वियो त हिननि सभिनी सम्झो त हक़ु त बाबा हुन शहज़ादीअ जो आहे, हक़ु शहज़ादी जो आहे, अॼु हीअ पई थी शैतानगिरी करे, ऐं जेकॾहिं मसत असांजी हिन मां जिंद छुटी आहे, जो बादशाह मरी वियो त मसत असांजी हिन मां जिंद छुटी आहे, ऐं जेकॾहिं वरी हीअ थी थिए, हिकु त हक़दार बि हुआ, पर जेकॾहिं हिन जे अटकल सटकल सां हीअ थी थिए त वरी हीअ त असांखे अञा बुछड़ो कंदी। तंहिंजे करे जेके अमीर वज़ीर हुया सभु पाण में ॿधी करे प्लान ठाहे सभु अमीर वज़ीर हिकिड़े ॾींहुं महल में अंदरि टपी आया, महल में अंदरि टपी आया, हिनखे पथर हणी संसार करे हिनखे मारे छॾियो। हिन ॾाढियूं धमकियूं गारियूं बदशद ॻाल्हाइनि, पर इन पंहिंजे उन बद अख़लाक़ीअ जे करे खणी हिनखे मारे छॾियो। हिन जी धीउ उन पे ॾिठो माउ जो हशर, पिण हाणे एॾां वांदा थींदा त वरी मूंखे भूत हणी वठी उतां भॻी, हिन जी धीउ जेका महबूबा आहे भूत हणी वठी भॻी, किॾे वञा सिधो जेका उहो पंहिंजी दीन जी माउ कई ऐं मालका परी, त भणा वरी बि कमु हिन महिल उहा ईंदी, सिधो वठी उते भॼी वञी उन वटि पई।
हाणे महल ख़ाली थी वियो, मैदान ख़ाली थी वियो, अमीर वज़ीर नौकरनि खे दाबा ॾिननि, बाबा कहिड़े महल में आहे शहज़ादी गुलाम। हाणे त हो निभागियुनि जो कोन हूं त नौकरनि खे बि ॾुख थींदो हो, पर पुछी न पिया सघनि। सभिनी ॿुधाए त बाबा फलाणे महल में अची हिनखे उते महल में कढियुसि। हीअ वीचारी बीमार लॻी पई, पर हिनखे बीमारी जी हालत में बि खणी आया महल में खणी आया। हिनखे अची तख़्त ते विहारिनि, मथे ते ताज रखियुसि। बाबा तूं पंहिंजे पीउ जी हक़दार आहीं, अॼु खां पोइ हिन मुल्क जी हाणे तूं राणी आहे, मुल्क ते हुकूमत तूं कंदी। हाणे राणी थी बीमार हुई, तबीब हकीमनि खे हुकुम थियो, तबीब हकीम गॾु थी हिन जो इलाज करण लॻा। थोरो हिन जो बि हाणे ख़्यालु मट थियो, हूअं त पई ही वीचारी अंदरि पई ही न, हाणे थोरो ख़्यालु बि हिन जो मट थियो। असुलु बीमारी त हुई सोच जी, सो हिन जो ख़्यालु बि घटि मटियो त कुझु ई ॾींहंनि में हिन जी तबियत भली थी वई, चङी भली थी वई। हाणे बादशाही त हिनखे मिली, पर हिनखे इहो त मुंहिंजे करे हुन वीचारे सां हेॾी नाजाइज़ी थी, माण्हू मां फिरी पखी थी वियो, हेॾी सज़ा मिली अथसि मुंहिंजे करे। भला अॻ में त मुंहिंजो वस हले कोन पियो, मां पाण ॿियनि जे वस में हुअसि, पर हाणे त मां पाण बादशाह थी वियुमि, हाणे त हुकूमत मुंहिंजी आहे। हेॾी सज़ा कीअं वीचारो कटींदो? मां इन जो बिलो कयां। पोइ हिन छा कयो जो कि ॾाहा वज़ीर उन्हनि जी कॉमेडी ठाहे उन्हनि खे चई त तव्हां हुकूमत हलायो, मूंखे पंहिंजो हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, मां पंहिंजे फ़िलहालु उन कम सां थी वञा, मुंहिंजे पर पुठि तव्हां इहा हुकूमत हलायो। हुकूमत उन्हनि जे हवाले करे पाण छा कई, हिकिड़ा माना क़ीमती हीरा जवाहर मोती उन दौर जे हिसाब सां ज़रूरत लाइ हिकिड़ी थेली भरे पाण सां खईं। न नौकर न चाकर, कंहिं ते एतबार बि कान पई करे। नई बादशाही हुई त मथां को दुश्मन पाण सां खणा, अकेली निकिरी पई। हा, अकेली निकिरी पई, कंहिंखे बि न ॿुधायईं त कंहिं पासे थी वञा। अमीरनि वज़ीरनि खे बि इहो चईं त मुंहिंजो हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, जेसि ताईं मां उन कम तां मोटी न अचां तेसि ताईं तव्हां हुकूमत हलायो। पाण अकेली निकिरी पई, न कंहिंखे ॿुधाईं त केॾे थी वञा या कीअं थी कयां, अकेली पोइ नीरे पखीअ जी ॻोल्हा में निकिती। हाणे नीरे पखी सां कीअं मिली इहो वरी सुभाणे ॿुधाईंदा।